आज़ो ॾींहुं के सारे पियो अंदर के सारे पियो उबतो भूं टामणी ॾील गुदाज़ो ॾींहुं कसम कदम पाइजा तेज़ उपाड़े थी जीअं पियो तपे तीं पई वॾियूं विखूं खणे हलो वाह वाह उबतो भूं टामणी ॾील गुदाज़ो ॾींहुं कसम कदम पाइजा तेज़ उपाड़े थी थी पुनूं सी समन पूरी ससी वञे की याद गॾु वञ तो ॾाढा शाइरी ॾाढी सोनी शइ ऐं अंदरि जा आवाज़ उबतो भूं टामणी सूरज सिर कपार हुण अपनी ओन कानी प्यादी फिर भी उगाड़े होठनि किथां पर उबतो भूं टामणी सूरज सिर कपार अलाह लॻे मां उन जे कोसो वाह कतार अदा करे पुनूं तंहिं कतार में आहे इन्हनि खे कोसो वाह न लॻे किथां वञनि अपनी ओनी काली रुॻा ओॾी लॻी पई आहे दमजंदी यारों दा बचड़ा जाॻे असां हुण मुरझाईंदा पियूं पोइ हिते उहे त भले खेड़नि उहे उबतो भूं टामणी सूरज सिर कपार अलाह लॻे मौन जे कोसो वाह कतार ओठी ऐं ओठार मुंहुं परञा रब वॾे वसी जूझ कोन्हे अलाह हुन इन जी तक भारत पीछे वल हिकिड़ा चातम कल्ह रोशन जरवार बैत पढ़े पराडो सो सॾु वर वाई जो जेल ही हुआ अॻे गॾु ॿुधण में कथिया वल इहो पढ़ियुसि वाला खे सैयद लिगारी माना हमल उहो आहे सोहिणी बि सॼी सिक हुई ससुई बि सॼी सिक हुई सिक में कयईं लिक माना इहो मोहम्मद जेको इहो ॾूं केनी इहो हमल हुआसीं हिकु जुस्से में जुदा थियो इहो कल्ह पढ़े साहब अॼु जो मां इहे ॾिठा पिछे वञी कितम फोन रोशनूं पिछे भैया बाबा कल्ह लिगारी बादशाह ऐं भिटाई बादशाह पर मॻिया ख़लीफ़ा दे ससुई नालो सिक जो सिक सिफ़त जी सूं अहमद जे इर्शाद से मोहम्मद मञो मुंहुं कासम ॾिस वॾूं हथ ॾिनी जी हिकिड़ी इहे ॾूं केनी इहो हिकु आहे इहो सम्झण जी कोशिशि कर रड़ चित्र की घोड़ा इहो किथां पए कासम भैया यार पाईंदा टंडे बाग़ी पर परे थे पियो उहो बि ख़ैर परे मिले आहे पीछे आगे यादां ॾिवाईंदा आहियूं मां आप वॾी भींग थी गई है वाकई इलाही शक्ति असांखे मूंखे हलियो मूंखे हलियो सो अला इहो ख़्यालु सुठो आहे अंदरि जी ॻाल्हि